अनता सुभान अल्लाह। साईं सगोरा आल बैत जो शान वॾो ज़बरदस्त शान आहे। जॾहिं करबला जो मैदान थी वियो रची वियो जॾहिं बदबख़्तें जी पाई तबाही जो वक़्तु आयो तॾहिं अल मुख़्तियार खे अल्लाह पाक उन मथे कहर करे मोकिले छॾियो। जॾहिं अल मुख़्तियार नहरे फराद ते जॾहिं आयो तॾहिं उते जेको बदबख़्त सिमर जेको हो सो पलीत शिकस्त में अची वियो हलियो। जीअं इमाम सगोरे लाइ करे यज़ीदीअ पहरो ॾिनो पाणी ते, ईअं अल मुख़्तियार पण उन लाइ करे पहरो ॾेई छॾियो पाणी ते। जॾहिं पाणी ते पहरो ॾेई छॾियो अल मुख़्तियार उते तॾहिं सिमर खे उञ लॻी पलीत भॻो हुतां खां कचारी छॾे उहो जंग जो मैदान छॾे उतां खां भॻो भॼंदो भॼंदो वञे त कंहिं ऋण रुई में हिकु खेमो पियो आहे। इहो आल बैत जो हिकु शान पियो बयानु थिए। ऋण रुंज में खेमो पियो आहे त उते वियो त वञी मैं खेमे में झांके निहारे त मैं सगोरो इमाम ज़ैनुल आबिदीन जेको सो मैं वेठो आहे क़ुरान जी तिलावत पई हले। तॾहिं हुन सिमर ॾिठो त हिन सां त मूं हेॾा वेज़न करे छॾिया हे मूंखे पाणी कोन पीआरींदा, पण हू बेग़ैरत थी ऐं साईं खां पाणी घुरण लॻो त चई हुज़ूर मूंखे पाणी पीआरे वञे आउं उञूं आहियां। तॾहिं सगोरे हिकु वटो भरे ॾिनो पाणी जो। वरी चई सरकार आउं उञूं आहियां, अञा मूंखे उञ लॻी आहे, ॿियो वटो पाणी जो ॾिनई। टियों दफ़ो बि चई अञा मूंखे घणी उञ लॻी आहे, टियों वटो पाणी जो ॾिनई। हुन पलीत खे जॾहिं कुझु शांती थी तॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन खां पियो पुछे त सरकार मूंखे सुञातो कोन। तॾहिं सगोरो पियो वरंदी ॾे पलीत तूं मूंखे चएं थो मूंखे कोन सुञातो? अड़े तूं त उहो आईं जंहिं मुंहिंजे पीउ खे मुंहिंजे नज़रे मां क़तल करे छॾियो, मुंहिंजी बुआ मथां मुंहिंजी भेण जे सिरे तां गंदियूं खसियूं हुयूं, तो बदबख़्त खे कीअं विसरां? त चए सरकार त पोइ हेॾो मूं मथे रहम। चए पलीता उहो यज़ीदीअ जी जेको सो शान हुई रीत हुई कि महिमान खे आए सां अहिड़ो सलूक कजे थो। हीअ असां हाशमीअ जी रीत आहे का उन खे बि पाणी पीआरे छॾियूं था, बुखे पे टुकर खाराए छॾियो। अहले बैत जो जेको शान आहे सो एॾो वॾो ऐं ज़बरदस्त शान आहे। ॿियो अहले बैत जो शान जॾहिं करबला खां पोइ वलीद पलीत जी जॾहिं बादशाही हुई तॾहिं वलीद पण काबतुल्लाह मथे आयो ज़ियारत करण लाइ करे, तवाफ़ लाइ करे। इमाम ज़ैनुल आबिदीन पण तवाफ़ लाइ करे अची वियो हलियो। जॾहिं उते ॿई भेड़ा थिया त दुनिया पे हली घणी साईं घटी कोन हुई त वलीद पलीत बीह रहियो त दुनिया जो रस कम थिए उनखां पोइ आऊं वञा मथां काबतुल्लाह जो जेको पत्थर जो संगे असवद खे चुमनि था उहो चुमी ॾेई वरी अचां। त उते इमाम ज़ैनुल आबिदीन पण उन रस्ते ते अची बीठो त दुनिया जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिठनि तॾहिं ऑटोमेटिक घटी ॾेई छॾनि, रस्तो ॾेई छॾनि। सगोरो वियो चुमण। तॾहिं उन वलीद खे गुस्सो आयो दिलि में त आऊं तख़्त नसीन बादशाह ऐं मूं मथे मूंखे ॾिसो दुनिया कोई इख़्तियार